जय श्री झूलेलाल। अॼु मां हरिद्वार में सस्ते में एसी रूम वरितो आहे पंहिंजे रहण लाइ। इहा पारिक धर्मशाला हर की पौड़ी खां 3 किलोमीटर परे ऋषिकेश रोड ते जैन मंदिर जे पुठियां वसियल आहे। हिते तव्हांखे लिफ्ट जी सुविधा सां गॾु घर जहिड़ी रोटी जी सुविधा भी मिली वेंदी। हिन होटल जी तरह ठहियल धर्मशाला में 60 कमरा आहिनि, जंहिंमें डबल बेड ऐं 5 बेडरूम जो बंदोबस्त आहे, जंहिंमें एसी सां गॾु अटैच वॉशरूम जी भी व्यवस्था आहे, जिते वॾे कमरनि में सुविधाऊं अलॻि-अलॻि आहिनि। तव्हां हिते एसी कमरा डबल बेड मात्र 800 रुपए में ऐं 5 बेड एसी मात्र 1500 रुपए में वठी था सघो। पर सुविधा ऐं सफ़ाई हिकु होटल जहिड़ी आहे। हिते तव्हांखे 120 रुपए में प्लेट में घर जहिड़ी सवादी रोटी मिली वेंदी, जिते तव्हां पंहिंजे परिवार लाइ ऑर्डर ॾेई करे रीजनेबल चार्ज ॾेई कुझु भी ठाराए था सघो। अगरि तव्हां सां गॾु वॾी संगत आहे त तव्हां नंढो सो सफ़ाई चार्ज ॾेई पंहिंजो कुकिंग स्टाफ लाइ रंधिणो भी वठी था सघो। कई परिवार संगत हिते वॾे हॉलनि में धार्मिक प्रोग्राम भी कराईंदी आहे। हिते सुबुह जो 8:30 खां 9:30 बजे तक नाश्तो ऐं ॾींहं जो 12 खां 2 बजे तक मंझंदि जी रोटी ऐं राति जो 8 खां 9:30 तक रोटी मिलंदी आहे। पर तव्हांखे रोटी जा कूपन कटाइणा पवंदा, जंहिंसां कि असल माण्हू जी रोटी ठही सघे। तव्हां कॾहिं हरिद्वार अचो त हेठि ॾिनल नंबरनि ते फोन करे पंहिंजो कमरो पारिक धर्मशाला में बुक कराए था सघो। जय श्री झूलेलाल।